थी वियो उन सां गॾु छोकिरियूं साणनि वठी आई बल्ख जे शहर में चई त हाणे काॾे वञा शाम जो टाइम थिए थो मस्जिद में विहारे नंढड़नि खे ऐं पाण वई त जीअं खाधे जो को इंतज़ाम ॾिसां करे अचां आई त माण्हुनि जो अंबो गॾु थो बीठो आहे अबा केरु आहे जिते शहर हिन जो रईस आहे अॻुवाण आहे चङो मुड़ुस आहे मुस्लमान आहे उहो वेठो आहे माण्हुनि जो अंबो हुन जे मथां सैयदादी दिल में ख्याल कयो शहर जो रईस आहे बि मुस्लमान हेॾे न आयो बाबा आहे बि मुस्लमान इन खां वञी पंहिंजो हाल बयान कयां आई अचे हुनखे हाल पंहिंजो ॿुधाई बाबा असां अलवी आहियूं सैयद आहियूं रसूलुल्लाह जो औलाद आहियूं असांजो मुंहिंजो पुटु आहे त मुंहिंजो वर मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो ग़रीबी हाल आहे नंढड़ियूं शहज़ादियूं गॾु हुननि खे मस्जिद में मूं विहारियो आहे कुझु न कुझु तावन कराए ताकि खाधे पीते जो हुननि जे लाइ इंतज़ाम कयो वञे उहो रईस हुयो त मुस्लमान सॾाइण वारो रईस शहर जो अॻुवान हुयो पर हुन सैयद ज़ादीअ खे जवाब ॾियण लॻो जेकॾहिं सैयद आहे त तूं वटि शुजरो आहे या न शुजरो पंहिंजो ॾेखार ताकि पक पए त वाकई तूं सैयद ज़ादी आहीं छो त खोड़ त माण्हू फिरंदा वतन सभु को माण्हू माल वठण जे लाइ पाण खे सैयद सॾाईंदो आहे सैयद आयो त शुजरो ॾेखार चई आयो सैयद रसूलुल्लाह जो औलाद पर शुजरो खणी असां गॾु कोन हलंदा आहियूं असांखे कहिड़ी ख़बर त को असां खां पुछो बि थो त शुजरो किथे आहे शुजरो साण कोन्हे चई शुजरो साण न आहे त कुझु कोन मिलंदो सैयदादी वापसि मोटी आहे परेशान हाल आहे थोरो अॻिते वधे त ॿियो माण्हुनि जो अंबो नज़र आयो ख़ल्क़ उते बीठी आहे बाबा हिते केरु आहे चई हिन शहर जो जेको मुहाफ़िज़ आहे हो त अॻुवाणो पर हे मुहाफ़िज़ आहे उहो हिते वेठो आहे माण्हू उन सां गॾु बीठा आहिनि केरु आहे चओ मजूसी आहे माना मुस्लमान कोन्हे को सैयदादी दिल में ख़्यालु कयो आहे मजूसी ग़ैर मुस्लिम आहे पर पोइ बि माण्हू त आहे मता इंसानियत नाते कुझु न कुझु हिन खां तमामु तावन मिली पवे मजूसी जे साम्हूं सैयदादी आई उनखे ॿुधाई असां सैयद आहियूं नियाणियूं मुंहिंजूं बुखायल आहिनि मस्जिद में वेठियूं आहिनि जेकॾहिं तोखां कुझु पुॼे त असां सां तावन कराए उहो मजूसी हो ग़ैर मुस्लिम हो पंहिंजे नौकरनि खे चई जल्दी कयो मुंहिंजे नौकराणीअ खे सॾु कयो नौकराणी अची वई चई वञो करे मुंहिंजे बेगम खे घरवारीअ खे चओ नौकराणियुनि खे वठे खाधे पीते उनजे नौकराणियुनि खे वठे कुझु न कुझु खाइण पीअण जो सामान खणो हिन सैयदादी सां गॾिजी वञो मस्जिद में हिन जूं नियाणियूं वेठियूं कुझु न कुझु इब्तिदाई तौर ते खाइण पीअण जे लाइ हुनखे ॾियो पोइ हुननि खे तव्हां घर वठी अचो उनजी घरवारीअ खे पैगाम मिलियो घरवारी मजूसीअ जी वई वञी सैयदादनि खे वठी पंहिंजे घर में आंदो अथई हेॾा मजूसी बि आयो पंहिंजी घरवारी खे अची हिननि जे लाइ गुस्ल जो इंतज़ाम कयो कपिड़नि जो इंतज़ाम कयो खाधे पीते जो इंतज़ाम कयो हेॾा हुननि जे लाइ खाधे पीते जा इंतज़ाम थी विया राति थी चुकी हुई सभई सुम्ही पिया उहो मुस्लमान जेको शहर जो रईस अॻुवान हो उहो बि राति जो सुतो आहे ख्वाब में ॾिसे थो दहशतगाह जो मैदान लॻो पियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि टिकेटूं जन्नत जो मुस्तफ़ा विरहाए रहिया आहिनि जन्नत जा वॾा वॾा माल साम्हूं नज़र अची रहिया आहिनि ही बची बीठो नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइश तूं केरु आहे या रसूल अल्लाह मां मुस्लमान आहियां जीअं ॿियनि खे टिकेट जन्नत जी मिले थी मूंखे बि इनायत फरमायो मां बि जन्नत वञा आमिना जे लाइ फरमायो मुस्लमान अची से हाओ पाण फरमायो सनद ॾेखार कीअं तूं मुस्लमान आहे मुस्लमानीअ जी सनद ॾे त पक पवे त तूं मुस्लमान आहे या रसूल अल्लाह मुस्लमान आहियां ॿी त का सनद कान्हे साईं फरमायसि यादि अथई असांजी सैयदादी तो वटि आई हुई तोखां तावन घुरो हो बुखायल हा तो उन्हनि खां शुजरो घुरियो हुयो शुजरो ॾियो त खाधे पीते जो सामान ॾियां अॼु तूं शुजरो ॾे सनद ॾे सर्टिफिकेट मुस्लमानीअ जो ॾे त पोइ इहो साम्हूं जेको जन्नत जो महल हूंदो तोखे मिलंदो जेकॾहिं शुजरो नाहे सनद नाहे सर्टिफिकेट नाहे त जन्नत जी टिकट कान मिलंदई वापसि हलियो वञ
इमाल उन्हें जो जै सैयदन के पान वटि रखियो आहे ख्वाब मां उथियो माण्हू खे जवारो कयो तलाश कयो ये सैयदजादी जेका आई मूं वटि काथे आहे गोले गोले थका का ख़बर न आहे नेठ ख़बर पई त मजूसीअ जे घर सुधो जे उन घर पाण पहुतो मजूसीअ दरवाज़ो खड़काई मजूसी निकिरी आयो छा आहे जवारो कर असांजे नबीअ जी औलाद तो वटां ॿाहिरि कढ मजूसीअ जो न ॿाहिरि छो कढां वो मुझा मेहमान आहिनि तुंहिंजा छाजा मेहमान तू मजूसी गैर मुस्लिम असां मुस्लमान असांजो हक़ आहे नबीअ जी आल जो अदब करणु जी न कोन ॾींदुसि मां तोखे जॾहिं हुनजो इसरार वधियो चई न जे मां तोखे 1000 दीनार थो ॾियां 2000 दीनार थो ॾियां 5000 दीनार थो ॾियां जी हिनखे लालच मजूसीअ खे ॾियां ताके सैयदजादनि खे छॾे रईस शहर जेके मजूसी चवे थो तूं हिकु ॿिनि 5000 जी ॻाल्हि करे थो तूं जेकॾहिं 2 लख दिरहम ॾींदे त बि सैयदजादियूं तोखे कोन मिलंदियूं घणो बास न कर रात जेको तो ख्वाब ॾिठो आहे अकेले तो कोन ॾिठो आहे इहो रात ख्वाब मूं बि ॾिठो आहे हुज़ूर तोखां सनत घुरी हुई त मुस्लमान आहे त सनत ॾेखार मुंहिंजे अहल बैतन खां शुजरो पुछण वारा त शुजरो ॾेखारियो त पोइ मञो त तव्हां सैयद आहियो मुंहिंजे अहल बैत खां तो पुछो हुयो हाणे तूं पंहिंजे मुस्लमानीअ जो सर्टिफिकेट ॾेखार सनत त जन्नत जी टिकट मिलई हुज़ूर तोखे वापसि कयो हो साईं तोखे फरमायो इहो जन्नत जो अमल मिले तोखे अगर तूं सैयदन सां तावन कराई पर सैयदजादी सां तो तावन कोन करायो तुंहिंजे करे तोखे हुज़ूर वापसि मोटायो ऐं तोखे ॿुधायो वियो त इहो माल उन जो आहे जंहिं वटि इहे सैयदजादियूं रहल आहियूं तुंहिंजे करे हाणे तो त पोइते मोटी आहीं हुज़ूर बि तोखे वापसि कयो आहे शहजादियूं तोखे कोन मिलंदियूं रहंदो मसालो रहियो मसालो मजूसी हुजण जो बराबर मां मजूसी हुयुसि पर जीअं ई सैयदजादनि मुंहिंजे घर में कदम रखिया मां मजूसीअ तां तौबा कई मुस्तफ़ा ते कलमो भरे मुस्लमान थी चुको आहियां तुआरी त दुनिया बि वई तुआरी त आख़िरत बि वई तू पियो वेठो पुछे सैयदजादी खां अहिड़े माहौल में त शुजरा ॾेखार पोइ असां मञूं बाबा शुजरा त पंहिंजे जाइ ते पर जेको सैयद जे दामन में लिखियो त तूं उहो त निस्बत जो अदब रखी आहे निस्बत जो ख़्यालु रखी आहे तव्हां असांखे बि निस्बत जो ख़्यालु रखिणो आहे हेॾे ॾियारियो सुभाणे अलाह ॾाढा जो दर्ज़ कयां छटदणी बादशाह निस्बत ते ज़ोर ॾींदा हुआ पाण फरमाईंदा तव्हां असां बि निस्बत वारा आहियूं असांजी सिलसिले सां निस्बत आहे जेकॾहिं तरीक़े त में ॾिसंदा छो त क़ादरी सिलसिले सां ॿिए तरीक़े से ॿिए लिहाज़ सां नक्शबंदी तरीक़े सां ऐं वरी सादात जे लिहाज़ सां त सादात सां असांजी निस्बत आहे हुज़ूर जे आल सां बि असांजी निस्बत आहे अल्हम्दुलिल्लाह मुस्तफ़ा जे असहाबनि सां बि असांजी निस्बत आहे असां रसूलुल्लाह जे आल खे बि मञण वारा आहियूं त मुस्तफ़ा जे असहाबनि खे बि मञण वारा आहियूं आल बि रसूलुल्लाह जी त यार बि रसूलुल्लाह जा